दोस्तों पाण अमूमन ॾिसंदा आहियूं त पाण वटि मौसमूं तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि। कॾहिं सियारो हूंदो आहे त कॾहिं ऊन्हारो हूंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके असां वटि मौसमूं तब्दील थींदियूं आहिनि। तव्हां कॾहिं सोचियो आहे त अहिड़ो छा थींदो आहे जो मौसमूं तब्दील थींदियूं आहिनि? सो हीउ वीडियो जेको आहे उहो इन ॻाल्हि खे डिस्क्राइब कंदो त मौसमुनि खे कीअं असां सम्झूं, साइंटिफिकली कीअं असां उनखे ॾिसूं था या कीअं जेको आहे शयूं उहे थियनि थियूं। त तव्हांखे हिकिड़ो शॉर्ट व्यू जेको आहे सोलर सिस्टम जो हुजणु घुरिजे। त सोलर सिस्टम पंहिंजो जेको सिस्टम आहे जंहिंमें सिजु जेको आहे उहो सेंटर ते आहे ऐं बाक़ी जेके प्लानेट्स आहिनि उन्हनि जे चौधारी फिरंदा रहनि था। इहो सॼो असां वटि सोलर सिस्टम आहे। जेके बि असां वटि प्लानेट्स आहिनि उनजे जेके चौधारी फिरंदा आहिनि स्टार्स जे उहे आहिनि। धरती बि उन्हनि मां हिकिड़ो प्लानेट आहे जेको 3 नंबर प्लानेट आहे जेको सिज जे चौधारी फिरंदो आहे। हाणे थींदो ईअं आहे त धरती जो जेको फिरणु आहे उहो एग्ज़ैक्ट फिरणु न आहे। धरती तक़रीबन 23.5 डिग्री ते फिरंदी आहे। हाणे हिन सां थींदो छा आहे त जेको धरती आहे 2 हिसनि में विरहाइजी वेंदी आहे। हिकिड़े खे पाण चवंदा आहियूं नॉर्दर्न हेमिस्फीयर ऐं ॿिए खे पाण चवंदा आहियूं साउदर्न हेमिस्फीयर। हाणे धरती जॾहिं फिरंदी रहंदी आहे त पंहिंजे उन महवर में त हिकिड़ो वक़्तु अहिड़ो हूंदो आहे जॾहिं सिजु सॼो जो सॼो नॉर्दर्न हेमिस्फीयर ते हूंदो आहे। साउदर्न हेमिस्फीयर ते तमामु घटि हूंदो आहे, जंहिंजे करे नॉर्दर्न हेमिस्फीयर जा या जेको मथियों हिसो आहे धरती जो उन ते जेको आहे लाइट जेको आहे सिधी पवंदी आहे सिज जी ऐं गर्मी घणी थींदी आहे ऐं घणो टाइम जेको आहे सिजु उन्हनि एरियाज़ जे मथां हूंदो आहे, जंहिंजे करे ॾींहं जेको आहे तमामु वॾा थी वेंदा आहिनि ऐं रातियूं तमामु नंढियूं थींदियूं आहिनि, जीअं पाण वटि ऊन्हारे में थींदो आहे। ऐं वरी इहा धरती जॾहिं फिरंदी रहंदी आहे त हिकिड़ो पॉइंट अहिड़ो अची वेंदो आहे त जेको सिज जी सॼी रोशनी हूंदी आहे उहा साउदर्न हेमिस्फीयर ते पवणु शुरू थी वेंदी आहे। हाणे यानी थींदो छा आहे त वरी साउदर्न हेमिस्फीयर ते सिज जी तक़रीबन रोशनी जेकी आहे उते ई पवंदी आहे ऐं वरी उते गर्मी थियणु शुरू थी वेंदी आहे ऐं ड्रिघा ॾींहं उते थियणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं उते जेको आहे गर्मी थियणु शुरू थी वेंदी आहे। सो ईअं ई जॾहिं नॉर्दर्न हेमिस्फीयर में ऊन्हारो हूंदो आहे त साउदर्न हेमिस्फीयर में सियारो हूंदो आहे ऐं जॾहिं साउदर्न हेमिस्फीयर में ऊन्हारो हूंदो आहे त नॉर्दर्न हेमिस्फीयर में ऊन्हारो हूंदो आहे। त इहो जेको सॼो प्रोसेस जेको आहे उहो हलंदो रहंदो आहे ऐं उमेद थो कयां त तव्हांखे इहो वीडियो सम्झ में आयो हूंदो ऐं इन ते ब्रीफ इन खे वधीक असां डिटेल में हिकिड़ो वीडियो ठाहींदासीं जंहिंमें तव्हांखे इन ॻाल्हि खे असां वधीक सम्झाईंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे इहो वीडियो पसंदि आयो आहे त पोइ असांखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दॿायो ऐं असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधायो त तव्हांजे लाइ नेक्स्ट कहिड़ा वीडियोज़ असां ठाहियूं। थैंक यू वेरी मच।